दोस्तों हिन वक़्तु असां पन्याकल शहर में साईं सरवर सैफ जनरल लाइब्रेरी में वेठा आहियूं। ऐं हिन खां अॻु में जो मां तव्हांखे लाइब्रेरी जो दीदार करायां या साईं वारनि जो तारफ़ दीदार साईं जा असां शुक्राना अदा कंदासीं। त इलाही वक़्त खां वठी करे मुंहिंजी इहा तमन्ना हुई त मां साईं जी लाइब्रेरी जो वास वठां ऐं हिते अचण खां पोइ मूंखे जेको हीउ ख़ज़ानो नज़र आयो आहे उहो तमामु हिकिड़ो शानदार आहे। ऐं लख शाबसूं आहिनि साईं खे त साईं हिन क़िस्म जो जेको अमल आहे उहो कयो आहे। ऐं हिते इन खां अॻु में असांखे साईं लंच करायो, मंझांदो करायो ऐं उहा मंझांदो बि तमामु शानदार हो, जंहिंमें दरिया जी मच्छी, उफराटा ऐं सिंधी रिवायती अंदाज़ में साईं असांखे ख़िदमत चाकरी कई। दोस्तो असांजे सिंध में पढ़ण जो रुझान तमामु घटि पियो थींदो वञे पियो। साईं सवेर शिकायत बि कई पए त हेतिरा घणा किताब हिते पिया आहिनि, पर असां वटि जेके नौजवान आहिनि उहे उनखे ॾिसंदा त आहिनि लाहे करे हथनि में या फ़ोटू ॿोटू कढंदा आहिनि, पर को सीरियसली हिते पढ़णु नथो अचे पियो। साईं जो चवणु आहे त हिते हिन लाइब्रेरी में सीटिंग अरेंजमेंट बि आहे, जेका हिते मां तव्हांखे सॼी लाइब्रेरी जो सैर करायां थो पियो। ऐं उन सां गॾु साईं हिकिड़ो ॿियो बंदोबस्तु कयो आहे, कमरो आहे हिकिड़ो पासे में, जंहिंमें राति जेकॾहिं रहे त माण्हू सुम्ही बि सघे थो, रही बि सघे थो। भरिसां बाथरूम बि आहे ऐं नंढड़ी किचन बि साईं ठाराए छॾी आहे, त जेकॾहिं को दोस्त रहे थो पियो ऐं चांहि पाणी पंहिंजी चांहि पाणी ठाहिणु चाहे, पाणी गरम करणु चाहे त उहो बि कमु करे सघे थो पियो। त हीअ जेके असांजा दिलि वारा साईं आहिनि, दोस्त आहिनि ऐं इल्म वारा, अदब वारा, त उन्हनि जूं काविशूं आहिनि जिन सॼी उमिरि पढ़ाइण में बि ॾिनी आहे। ऐं जेके आहिनि हाणे पाण साईं सरवर सैफ साहिबु तव्हां ॾिसो था पिया, ऐं जेको साईं वेठो आहे ऐं साईं सिंधी जो प्रोफेसर रहिया आहिनि, सॼी उमिरि इल्मु अदब शाइरी लिखत पढ़त। ऐं साईं पनुआकल जी तारीख़ ते तव्हां वॾो कमु कयो आहे ऐं उहो साईं हिते ऐं हिन वक़्तु बि साईं जिते बि मौक़ो मिलंदो आहे त पंहिंजे हालांकि तबियत जी नाशसाज़ी हूंदे बि किथे बि को प्रोग्राम आहे उनखे साईं न विसारींदा आहिनि, उन में शिरकत कंदा आहिनि। साईं तव्हां पंहिंजे लाइब्रेरी जो कीअं तव्हां डिफाइन कंदो? लाइब्रेरी त जेके बि असांजा अदीब शाइर आहिनि, हिकिड़ियूं घरू लाइब्रेरियूं तक़रीबन सभिनी वटि आहिनि। त मां जॾहिं नई सिर जाइ ठहिराई त मूंखे इहो ख़्यालु थियो त मां पंहिंजे घर जो हिकिड़ो हिसो लाइब्रेरी खे ॾियां, अलॻि लाइब्रेरी हुजे ऐं जिते हर क़िस्म जो कोशिशि कयां त किताब बि जेको आहे मौजूदु हुजे ऐं माण्हुनि जे वेहण जी जॻह, उन्हनि जी रहनुमाई, उन्हनि जे रिसर्च वग़ैरह जा जेके रुझान आहिनि उन्हनि खे बि जेको आहे नज़र में रखी। वरी मां मुंहिंजा ॿार जेके माशाअल्लाह डॉक्टर्स आहिनि, इंजीनियर्स आहिनि, पंहिंजे टीचर्स आहिनि, उन्हनि सां बि मां इहा इनसां सलाह वरिती उन्हनि त बाबा जेकॾहिं ईअं न थिए त मां मरी वञा सुभाणे त वरी लाइब्रेरी तव्हां जेको आहे सो कंहिं कबाड़ वारे खे ॾेई छॾियो या को ॿियो अहिड़ो थिए। हालांकि उहे सभई लिखिया पढ़िया आहिनि ऐं माशाअल्लाह मुंहिंजा चारई ॿार अदब दोस्त बि आहिनि, पाण शाइरी सां, कहाणी सां, नावल सां उन्हनि जो शौक़ु आहे, लिखंदा बि रहिया आहिनि। उहे सभिनी छोकिरियूं न्याणियूं उन्हनि सभिनी जो त बाबा इहो असांजो वाइदो आहे तव्हां सां त इहा तव्हांजी जेका पंहिंजो लाइब्रेरी आहे, तव्हां जेका कमु करे वेंदो त इहो असां वरी पोयनि खे बि चई वेंदासीं इहो सिलसिलो जेको आहे सो जारी रहे। सो हिन में हिन जे हेठो 3 मुंहिंजा दुकान आहिनि, उन्हनि 3 दुकाननि जो जेको किरायो आहे उहो बि मां हिन लाइब्रेरी ते ई जेको आहे सो ख़र्चु कंदो आहियां। जेको किरायो हर महीने मिलंदो आहे त सॼो लाइब्रेरी ते ई ख़र्चु थींदो आहे त भई उन में किताब वठणु या को छोकिरो रखणु या जेको आहे सो डेकोरेशन या को ॿियो टियों आयो वियो, सॼो लाइब्रेरी जो जेको आहे सो पैसा उहे हवाले हूंदा आहिनि, जेके न मां घर में ख़र्चु कंदो आहियां न कंहिं ॿार खे या हुनखे। माशाअल्लाह पेंशन बि सुठी आहे, एक्सीलेंस में कमु कयूं था त उन में जेको आहे सो दोस्तनि जे महिरबानी सां 2 रुपया मिलनि था, उहो तमामु सुठे नमूने इहो सिलसिलो हले थो। त हिते पढ़ण जो माहौल त असां ॾिनो आहे दोस्तनि खे, लिखण जो माहौल बि ॾिनो आहे त हर तरह सां वेहनि, पंहिंजे अकेलाइप में वेहनि, लिखनि, पंहिंजा थीसिस लिखनि, हर शइ कनि।
हाणे काफ़ी माण्हू अचनि था, कम वारा बि अचनि था जेके इन मां इस्तफ़ादो बि कनि था, पर अक्सर ख़ासि तौर ते जेके नौजवान अदीब आहिनि उन्हनि जो थिए थो त उहो जेकॾहिं अदीब असांजा अचनि था नौजवान त उहे वधि में वधि को उहो किताब या रिसालो ॻोल्हींदा जंहिंमें उन्हनि जो पंहिंजो को शेर छपियल रहियो आहे त हिन में मुंहिंजो छपियल आहे। बाक़ी शाइरी त उहे लतीफ़ शेख अयाज़ खां सवाइ बाक़ी जेके असांजा आहिनि वधि में वधि अयाज़ गुल खे या उस्ताद बुखारी खे, बाक़ी नौजवान ॿिया शाइरी जा किताब पिया आहिनि त ॾाढो घटि जेको आहे हथ बि न लाहींदा त बसि उहो पंहिंजो, हालांकि तमामु सुहिणो मवादु आहे। हर शाइर जेको आहे उहो असांजो असासो आहे, उन्हनि जी जेका शाइरी आहे उन में मोती पोयल आहिनि, पर उहो न आहे। तारीख़ तमामु घणी पढ़नि था, तारीख़ सां रुझान हिकिड़ो माण्हुनि जो आहे। बाक़ी जनरली जेको रुझान पढ़ण जो आहे उहो घटि आहे, त उनजे करे ॾाढो ॾुख बि थिए थो, अफ़सोस बि थिए थो त असां त हीअ सॼी शइ कई। हिते मां फंक्शन वग़ैरह बि कराईंदो रहियो आहियां, पंहिंजो मुख़्तलिफ़ फंक्शन्स थिया आहिनि काफ़ी, और उन में काफ़ी शहर जा दोस्त उन्हनि खे बि दावतूं ॾिनियूं आहिनि, संगत साथ बि जेका हिसा ईंदी रहे थी। पंहिंजे हिसाब सां मां पंहिंजे कम मां मुतमइन आहे, हर शइ ठीकु ठाक आहे, पर माण्हुनि जो न पढ़णु ॾाढो ॾुख पहुचाए थो त भई जाम वरी कंहिंखे चइजे थो साईं उहो मोबाइल में हर शइ मौजूदु आहे, ऐं उन्हनि दोस्तनि किताब पढ़ण में ऐं मोबाइल में त वॾो ज़मीन आसमान जो जेको आहे सो उहो फ़र्क़ु आहे। मुंहिंजे लाइ थोरो इहो ॾुख थिए थो। मां शुक्रगुज़ार आहियां अमीर गुल साहिब जो जेको अॼु कुर्ब करे आयो, ऐं सो अॼोके ॾींहं ते जेको असांजे जेके बि असां साञा बंदा आहियूं या जेके दर्द दिलि रखंदड़ आहियूं उन्हनि जे लाइ त हिकु ॿ ॾींहं जेके आहिनि उहे ॾाढा ज़हनी कोफ़त वारा ॾींहं आहिनि, त जंहिंमें रक्षा रेड़ियूं केलनि जा जेको आहे सो गाॾा ऐं मिठाई जा दुकान उनखे लुटियो वञे, फुरियो वञे, हरू भरू जेको आहे सो पंहिंजो बेगुनाह माण्हुनि जो रोज़गार तबाह कयो वञे। उन ज़हनी मांधाण वारे वक़्तु साईं अमीर गुल साहिबु पंहिंजे इंतिहाई प्यारे दोस्त ऐं तमामु महबूब उस्ताद साईं GM सुमरे साहिब समेत हुन महिरबानी कई आहे। पोइ असल में जीअं चइबो आहे त मेरा धोपिजी वञणु, त साईं जे कुर्ब सां अचण जे करे पोइ मुंहिंजा ॾुख बि दूरि थी विया आहिनि, परेशानी बि फ़िलहालु जेको आहे सो उहा दूरि थी वई आहे, ऐं ॾाढी ख़ुशी ऐं मुसरत हासिलु थी आहे। वरी महिरबानी साईं अमीर गुल साहिबु तव्हां साईं महिरबानी। साईं सरवर सिर्फ़ साहिबु तव्हां शाइरी ॻाल्हि कई, हिते कार्नर आहिनि, हिकिड़ो कार्नर त तव्हां साईं इब्राहिम चने साहिब जो बि रखियो आहे, मथे फ़ोटो बि रखियो आहे, हिकिड़ो ठाहियो आहे। मुख़्तलिफ़ बुक्स आहिनि जेके शाइरी में सिंधी शाइरनि जा शेख अयाज़ आहे, लतीफ़ साईं आहे, उस्ताद बुखारी आहे, बेदिल आहे, या मुख़्तलिफ़ शाइरनि उन्हनि जी शाइरी आहे। उर्दूअ जे शाइरनि जा बुक्स बि आहिनि, ऐं उर्दूअ जो बाक़ाइदे कार्नर आहे उन साम्हूं। हिते इहे उर्दू मथियों जेको आहे पोर्शन हिन में सॼो उर्दू आहे, मिर्ज़ा गालिब अलामा इक़बाल खां वठी वसी शाह ताईं, ऐं हुन में अहमद फराज़ जूं जेके आहिनि से उहा हुनजी कुलियात आहे। उर्दू जा जेके बि मिर्ज़ा गालिब तव्हां ॾिसो था त मुंहिंजो नंढिड़ो किताब त मुंहिंजे हिन टेबल ते ई पियो आहे मुंहिंजे मुताले जे लाइ। मिर्ज़ा गालिब जा दीवान इहे जेको आहे साम्हूं पिया आहिनि। उर्दू जो पूरो जेको आहे पोर्शन आहे हुन में उर्दू नॉवल्स आहिनि, हिस्ट्री आहे, उर्दू अदब जे तारीख़ आहे, तारीख़ ते उर्दू में किताब आहिनि। हीअ पोर्शन आहे हिन में सॼो जेको आहे इहो अंग्रेज़ी अदब आहे, हिन में हिस्ट्री आहे सॼी, हिन में जेका इंग्लिश लिटरेचर आहे, हिन में इंग्लिश जा जेके उहे नॉवल्स आहिनि, फॉरेन जा नॉवल्स आहिनि, फॉरेनर जेके असांजा नोबल प्राइज़ राइटर्स आहिनि उन्हनि जा इहे इंग्लिश में नॉवल आहिनि। ऐं अहिड़े तरीक़े सां इस्लामिक हवाले सां बि मथे जेको आहे सो इहे क़ुर शरीफ़ जा मुख़्तलिफ़ नुस्ख़ा आहिनि जेके बि असां वटि मथे जेको आहे सो पोर्शन इहो क़ुर शरीफ़ आहिनि, हदीस मुबारकूं आहिनि, ऐं इस्लामिक स्टडीज़ जे हवाले सां हुन में सॼो जेको आहे सो इहो आहे, माना मुख़्तलिफ़ ठाहे छॾियूं आहिनि असां। हीउ जेको साम्हूं पोर्शन आहे इहो लतीफ़ियात आहे, हेठि जेको आहे सो वरी सॼो शेख अयाज़ आहे, शेख अयाज़ जे शाइरी नसर बाबति जेके किताब छपिया आहिनि उहे आहिनि। हेॾे वरी इहे जेको साम्हूं पोर्शन आहे हिन में असांजो इनसाइक्लोपीडियाज़ आहिनि, हिन में असांजी सिंधिका, ऐं हिन में डिक्शनरीज़, हिन में असांजा जेके मशहूरु रिसाला आहिनि मेहरान वग़ैरह इहे हिन में आहिनि। लतीफ़ साईं जो गंज इहो तव्हां साम्हूं ॾिसो था ओरिजिनल,
जेको आहे सो इहो बिल्कुलु साम्हूं ई रखियो आहे त जीअं हर को अचे त सभ खां पहिरियां जेको आहे अचण सां उनजी नज़र जेका आहे उहा लतीफ़ साईं जे गंज ते पए उनखे रखियो आहे। सो हिते कोशिशि कई आहे पंहिंजे वितार त असां हर किताब रखूं। ऐं वॾी ॿी अर्ज़ु इहो आहे त हिते लाइब्रेरी में मुंहिंजे में बल्कि असांजी लाइब्रेरी में पन्याकल जे लाइ इहा सॼी ओपन फॉर ऑल आहे। उन में 1888 खां वठी जेके नायाब बुक्स आहिनि उहे बि हिते असां कोशिशि कई आहे उहा कलेक्शन इहे साम्हूं सॼा पुराणा किताब उन्हनि खे जल्द चाढ़ाए इहे रखियो आहे। उन्हनि में तमामु काफ़ी पुराणा किताब आहिनि 1901 जा ऐं 1900 ईस्वी जा मुख़्तलिफ़ जेके आहिनि त इहे बि दोस्त जेके पुराणे अदब सां ऐं पुराणियुनि शयुनि सां चाह रखनि था उहे अचनि था हिन में नोट्स बि अची वञनि था खणी बि वञनि था मोटाए बि ॾियनि था ऐं के हसबे मामूल वरी मोटाइणु पसंदि बि कोन था कनि। सॼो सिलसिलो आहे। इब्राहिम सारंग मुंहिंजो महबूब दोस्त तमामु प्यारो दोस्त मुंहिंजो। मां हिन जे वञण खां पोइ पंहिंजो पाण खे अधूरो सम्झां थो त हुनजी कार्नर आहे। हिन में कुझु बुक्स जेके आहिनि से हुनजे पुट अयाज़ जे मूंखे मोकिलिया त साईं हाणे किताबनि जा वारस असां न आहियूं, किताबनि जा वारस बाबा जा तव्हां आहियो, दोस्त आहियो हुनजा। या बि कुझु मां सॼो जेको आहे सो इहो कार्नर साईं जे नाले। ॿियो जेको तव्हांजो सर मां हिकिड़ो तमामु वॾो कमु थो ॾिसां पियो ऐं इहे सभु समूरा कम आहिनि पर हे जेके तव्हां मथे लेवल ते जेके मुख़्तलिफ़ रिसाला आहिनि जीअं इबरत मैगज़ीन आहे, जीअं तकबीर आहे, न्यूज़ ओपिनियन माहिनो, उर्दू जा सोझरो ऐं उन्हनि जा बि हिकिड़ा जेके पूरा जुल्द बाइंड करे तव्हां रखिया आहिनि त इहा बि हिकिड़ी तमामु मुंहिंजे ख़्याल में त शानदार हिकिड़ो कमु आहे जेको त इन्हनि में घणो मवाद आहे इन्हनि में बि। सर इहे जेके बि रिसाला सिंधी जा या उर्दू में तव्हांखे हिते लैलो नहार मिलंदो फैज़ अहमद फैज़ वारो। हुन में फतवा नंबर जंहिंमें इहे मौलवी साहिबान लाउड स्पीकर खे हराम करार बाक़ाइदे उन जूं सयूं सिग्नेचर्स इमरोज़ ऐं पंहिंजो सवेरा जेको पुराणो निकिरंदो उन जूं तव्हांखे पंहिंजो नई क़दरे उर्दू जो बि सिंधी में सोझरो जेको आहे उहो सॼो जो सॼो असां वटि मौजूदु आहे। साहिबु जे पंहिंजे जेके बि सोझरे जूं जा कढिया जेके बि कापियूं निकितियूं वहिंवार उहे सभु जा सभु असां हर साल जे हिसाब सां मालिक वटि पाण वटि बि न हूंदा थी सघे थो पर साल वाइज़ उहे जुल्द बदिराए हर साल जा उहे असां नंबर वाइज़ रखिया आहिनि हर साल जे हिसाब सां न भई जेकॾहिं कंहिंखे को 2000 जो सेप्टेंबर जो सोझरो खपे थो त उहो बाक़ाइदे 2000 वारो जेको आहे 12 रसालनि जो जेको आहे इहो जुल्द उहो कढी करे उन में सेप्टेंबर में उहा पंहिंजे कम जी शइ जेका हिलाल पाकिस्तान मैगज़ीन जेका जहादी साइज़ में निकिरंदी उहा बि ऐं जेका वरी मैगज़ीन साइज़ ते फ़कीर मोहम्मद लाशारी मरहूम वारा कढंदा उहा बि असां वटि जेको आहे सो महफ़ूज़ आहे मौजूदु आहे। माशाअल्लाह असुल इहो आहे त दोस्त अचनि पढ़नि हिन मां अञा फ़ैज़ियाब थियनि त पोइ जेका असांजी महिनत आहे उहा जेका असां सजाई थिए ॾाढो इहो थींदो आहे थोरो ख़्यालु त भई ख़ासि तौर ते ॿियो पन्याकल जा नौजवान उहे घटि में घटि हिननि शयुनि खे जेकॾहिं पढ़नि सम्झनि मूंखां पुछण वारा ईंदा आहिनि CSS PCS जा दोस्त बि नौजवान बि उहे तयारियूं कंदा आहिनि अची उन्हनि मुंहिंजा काफ़ी दोस्त हाणे कामयाब बि थिया अलहमदुल्ला असांजे हिननि बुक्स रेफर करण जे करे इहो तमामु हिकिड़ो आहे। साईं जेम साहिबु तव्हांजा तासुर छा आहिनि साईं जी हिन लाइब्रेरी में पहुचण खां पोइ? सर मां त हाणे हीअ लाइब्रेरी घणी दफ़ा विज़िट कई आहे पर साईं बकौल साईं जे त अफ़सोस थिए त माण्हू हिन मां लाभ नथा हासिलु कनि। माण्हू जेकॾहिं फ़ाइदो हासिलु कनि हिते घणो ख़ज़ानो मौजूदु आहे तहक़ीक़ कनि हर शइ हर सहूलियत ऐं मां उन्हनि नियाणियुनि खे बि चवंदुसि त उहे बि अचनि छो न अचनि उहे बि असांजियूं नियाणियूं आहिनि उहे असांजा बचिड़ा आहिनि अची हिन मां फ़ाइदो हासिलु कनि ऐं जेतिरो थी सघेनि इल्मु हासिलु कनि छो त हीअ अॼु वरी जेके मोबाइल जा दौर आहिनि हीअ मोबाइल ऐं हिन में वरी ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। न जेको पढ़ाई आहे सही माना में उहा मोबाइल में कोन थी उहा सही माना में पढ़ाई हिते किताबनि में आहे ऐं वॾी ॼाण आहे हर क़िस्म जो जेको किताबु आहे हिते तव्हांखे आहे अंग्रेज़ी लिटरेचर MA इंग्लिश कयो उहा आहे
MA उर्दू कयो उहा शइ आहे, MA सिंधी कयो उहा शइ आहे, हर शइ मौजूदु आहे। मतिलबु दीन ते तहक़ीक़ कयो त उहा बि आहे, क़ुर शरीफ़ जा नुस्ख़ा आहिनि, ॿी सभु शयूं आहिनि हिते। पर हाणे इहो आहे त साईं जी कावश आहे, साईं खे हिकिड़ो तकलीफ़ थींदी हूंदी त नथा अचनि, ऐं बहरहाल साईं खे जस ॾिनी। साईं कोशिशि करे थो। हा, त दोस्तो ही लाइब्रेरी आहे जेका साईं सरवर सैफ़ जनरल लाइब्रेरी आहे, जेका साईं पंहिंजे पर्सनल एफर्ट्स सां क़ाइमु कई आहे, जंहिंमें साईं ॿुधायो त हू हिते न हेठि दुकाननि जी जेके पैसा आहिनि या मुख़्तलिफ़ जेके आहिनि उहे हिते ख़र्च करे थो पियो हिन ते। हीअ मथे इस्लामिक पोर्शन आहे, जंहिंमें क़ुर शरीफ़ या इस्लामियती मालूमात मुताबिक़ समूरा किताब हिते जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि। ऐं हीअ जेको उर्दूअ में जेके अदब आहे उन जूं जेके उनजा जेके जर्नल्स आहिनि उहे बुक्स वग़ैरह हिते मौजूदु आहिनि। ऐं हीअ बि पुराणा किताब, ऐं हिननि में साईं ॿुधाए थो पियो नायाब बुक्स आहिनि जिन खे साईं बाइंडिंग कराए हिन पंहिंजो हिन में रखियो आहे। ऐं हिते साईं जो दोस्त, असांजो बि दोस्त हे साईं इब्राहिम सारंग साहिबु, प्रोफेसर इब्राहिम सारंग साहिबु हिकिड़ो हीरो हुयो। उहो हुनखे कॾहिं बि मां कंहिं ईअं ई ॾिठो, नंढे हूंदे खां वठी करे। असांजो हिकिड़ो उस्ताद बि हुयो, सियासी उस्ताद बि हुयो, असांजो इल्मी अदबी उस्ताद बि हुयो। त सदाईं क्लीन शेव रहंदड़, मुर्क, ऐं उन सां गॾु पढ़ाइणु, ऐं प्रोफेसर बि रहियो, प्रिंसिपल बि रहियो, डिप्टी डायरेक्टर बि रहियो। हे उनजो कार्नर आहे, ऐं जंहिंमें साईं ठाहियो आहे पंहिंजी लाइब्रेरी में, जंहिंमें कुझु किताब जेके आहिनि उनजे उनजे पुट ॾिना आहिनि ऐं कुझु साईं पंहिंजा रखिया आहिनि। हीअ पिया आहिनि, हीअ बरसाति, इबरत मैगज़ीन, सोजरो, ही नई ज़िंदगी, इज़हार, तकबीर, नीज़ो ओपिनियन, माहिनो, हलचल, हे मथे समूरा जेके रिसाला आहिनि मुख़्तलिफ़, जेके मुख़्तलिफ़ वक़्तनि में छपा रहिया आहिनि, उन्हनि जा सालाना माहवार जुल्द आहिनि उहे छपियल आहिनि। हे शाइरी कार्नर आहे, तव्हां ॾिसो था पिया, जंहिंमें मुख़्तलिफ़ शाइरनि जा बुक्स आहिनि जेके हिते असां वटि मौजूदु आहिनि। ऐं हीअ साईं जी पंहिंजी तहक़ीक़ ते मुश्तमिल हिकिड़ो शानदार किताबु आहे, पनु आकिल माज़ी ऐं हाल, ऐं जंहिंमें पने आकिल जे ॻोठ ॻोठ, वस्ती वस्ती, वाहण वाहण, मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वञी करे साईं रिसर्च करे ऐं उन पने आकिल जे सॼी इनखे महफ़ूज़ कयो आहे हिन पंहिंजे बुक में। त हीअ किताबु तमामु पढ़ण वटां किताबु आहे, ऐं लाइब्रेरी में पंहिंजे में रखण जो किताबु आहे, रेफरेंस बुक आहे। त हीअ साईं जी पंहिंजी काविश आहे, लिखणी आहे साईं। ऐं उन सां गॾु हीअ साईं वारा हिते बीठा आहिनि, मां तव्हांखे लाइब्रेरी जो सैर थो करायां पियो। हीअ तव्हां हीअ मुख़्तलिफ़ बुक्स आहिनि, मुख़्तलिफ़ रिसाला आहिनि, हे आतम कहाणी, सवानयात, हे मथे नाविल, ऐं जेके आहिनि से हे ऑटोबायोग्राफीज़, ऐं उन खां पोइ हीअ सभु मुख़्तलिफ़ जेके साईं हे समूरियूं हे तहक़ीक़ ऐं तहक़ीक़ ते तारीख़ ऐं तहक़ीक़ ते जेके आहिनि से बुक आहिनि जेके हिते आहिनि। ऐं हीअ मथे जेके आहिनि से ॿारनि जी जनरल एबिलिटी वधाइण जे लाइ गेट या मुख़्तलिफ़ उन्हनि जे लाइ बुक्स पिया आहिनि। ऐं हीअ त असां हिन लाइब्रेरी में अचण खां पोइ असांखे हे लतीफ़ियात या सिंधियाना जेके बुक्स आहिनि उन्हनि मुतालिक़ हीअ आहे साईं जेको रखियो आहे गंज। साईं चयो आहे जेको मुंहिंजी लाइब्रेरी में अचे त उनजी सभ खां पहिरीं लतीफ़ साईं जे गंज ते जेका आहे सा उहा नज़र पए त हीअ लतीफ़ साईं जो गंज आहे, जंहिंमें समूरा बुक्स जेके आहिनि से असां ॿिया लतीफ़ साईं जी शाइरी ऐं ॿी शाइरी जेका समायल आहे। हीअ मज़हबियात आहे, हेॾे उर्दूअ जो पोर्शन आहे जंहिंमें हा हीअ लतीफ़ियात आहे, हीअ मथे हा। त हीअ हिकिड़ो वॾो खज़ानो आहे जेको असांजे हिकिड़े हीअ हिते शेखियात जे मुतालिक़ समूरा जेके बुक्स आहिनि, सवानयात या हुन जेके लिखियल किताब आहिनि उहे सभु हिते मौजूदु आहिनि। त असां हिते पहुचण खां पोइ असांखे ईअं महसूसु थियो आहे त असां कंहिं ॿी दुनिया में पहुची विया आहियूं, ऐं हिकु अहिड़ी दुनिया में जिते बुक्स आहिनि, जिते किताब आहिनि, जिते नाविल्स आहिनि, जिते तारीख़ आहे, जिते हिस्ट्री आहे। पर दोस्तो कामयाबी जेका आहे दुनिया में जेके बि वॾा माण्हू थिया आहिनि हिन वक़्त ताईं उहे बिना किताबनि पढ़ण जे न थिया आहिनि। मां पंहिंजे स्टूडेंट्स खे बि चवंदो आहियां, ॿियनि दोस्तनि खे बि चवंदो आहियां,
किताब कामयाबी जी कुंजी आहे। असां ऑनलाइन बुक्स खणी पढ़ूं था पिया, पर 2-3 सिफ़नि खां पोइ असांजी जेका आहे अखियूं ख़राबु थींदियूं, असांखे निंड वेंदी, असां पढ़ी न सघंदासीं। पर जेका हार्ड कापी आहे उन जे पढ़ण जो मज़ो पंहिंजो आहे। त हिन वक़्तु जेको असांजो वॾे में वॾो जेको प्रॉब्लम आहे उहो आहे माना रीडिंग जेका आहे उहा थोरी घटिजी वई आहे। ऐं बहरहाल ख़ुशिनसीबनि पनियाकल जा शहरी जिते जंहिंमें साईं सरवर सैफ़ जहिड़ो माण्हू उन्हनि वटि आहे ऐं उन अहिड़ी लाइब्रेरी जेका आहे हिते ठाही आहे ऐं कुझु ॿियूं बि आहिनि। त हक़ीक़त में त अहिड़ा कम त इदारा कंदा आहिनि, पर साईं सरवर सैफ़ साहिबु कंहिं इदारे खां घटि न आहे। ऐं असां हिते आयासीं ऐं साईं खे ट्रिब्यूट पेश करण जे लाइ, त साईं खे एप्रिशिएट करण जे लाइ, त उमेदु त असांजी इहा क़बूलु पवंदी। दोस्तो इन सां गॾु मोकिलायूं था पिया। ख़ुदा हाफ़िज़।